सूरह ज़ुख़्रुफ़ रुकू नंबर 5। ऐं बेशक मूसा खे पंहिंजनि निशानियुनि सां फ़िरौन ऐं संदसि सरदारनि ॾांहुं मोकिलियोसीं। पोइ चयाईं त बेशक आउं जहाननि जे पालनहार जो मोकिलियल आहियां। पोइ जंहिं महिल वटनि असांजे निशानियुनि सां आयो, तंहिं महिल ओचितो उहे उन्हनि मौजिज़नि खां खिलंदा रहिया ऐं का बि निशानी खेनि नथे ॾेखारीसूं। पर इहा निशानी उन जे अॻियुनि खां तमामु वॾी हुई ऐं खेनि अज़ाब सां पकड़ियोसीं त मन उहे कुफ़र खां मोटनि। ऐं चयऊं त ए जादूगर, पंहिंजे पालनहार खां असां लाइ उन्हीअ वसीले सां दुआ घुर जंहिंजो तूं तोसां अंजाम कयो अथसि, त बेशक असीं हिदायत वारा थींदासूं। पोइ जंहिं महिल खाइन अज़ाब लाथोसीं, ओचितो उन्हनि अहद भॻो ऐं फ़िरौन पंहिंजी क़ौम में पढ़ो ॾिनो। चयाईं त ए मुंहिंजी क़ौम, मिस्र जी बादशाही मुंहिंजी न आहे छा? ऐं ही नहरूं मुंहिंजे माड़ियुनि जे हेठां न वहंदियूं आहिनि छा? अव्हीं न ॾिसंदा आहियो छा? न, बल्कि आउं हिन मूसा खां भलो आहियां, जो उहो ख़्वार आहे ऐं चिटो ॻाल्हाए बि नथो सघे। पोइ मथसि, सोन जा कंगण छो न लाथा विया, या साणसि गॾु थी मलाइक छो न आया? पंहिंजे क़ौम खे बेअक़ुल कयाईं, तंहिं करे संदसि फर्माबरदारी कयऊं। बेशक उहे बेदीन क़ौम हुआ। पोइ जॾहिं असांखे कावड़ायूं, तॾहिं खाइन वेर वरितोसीं। पोइ उन्हनि सभिनी खे ॿोड़ियोसीं। पोइ खेनि काफ़िरनि जो अॻुवाण ऐं पोयनि लाइ आखाणी कयोसीं।